नाज़िन ख़बर शेयर करे रहिया आहियूं त बैरिया टाउन आरो धरणे बाद मलीर थाणे ते क़ौम परस्त क़यादत ऐं कारकुननि मथां वधीक 6 केस दाख़िल कया विया आहिनि। नाज़िन बैरिया टाउन में भंजड़ा ऐं ॿाहिरि ॾियण वारे दाख़िल कयल केसनि में कादिर बख्शी, जलाल महमूद शाह, सनान कुरैशी ऐं ॿियनि खे नामज़द कयो वियो आहे। बैरिया टाउन आरो धरणे बाद क़ौम परस्त क़यादत ऐं कारकुननि ते दाख़िल थियल केसनि जो अंग वधी 18 ताईं पहुची वियो आहे। नाज़िन असां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त बैरिया टाउन आरो धरणे बाद मलीर थाणे ते क़ौम परस्त क़यादत ऐं कारकुननि मथां वधीक 6 केस दाख़िल कया विया आहिनि। बैरिया टाउन में भंजड़ा ऐं ॿाहिरि ॾियण वारे दाख़िल कयल केसनि में कादिर बख्शी, जलाल महमूद शाह, सनान कुरैशी ऐं ॿियनि खे नामज़द कयो वियो आहे। बैरिया टाउन आरो धरणे बाद क़ौम परस्त क़यादत ऐं कारकुननि ते दाख़िल थियल केसनि जो अंग वधी 18 ताईं पहुची वियो आहे। ख़बर खे ॾियूं पिया नाज़रीन त बैरिया टाउन आरो धरणे बाद मलीर थाणे ते क़ौम परस्त क़यादत ऐं कारकुननि मथां वधीक 6 केस दाख़िल कया विया आहिनि। बैरिया टाउन में भंजड़ा ऐं ॿाहिरि ॾियण वारे दाख़िल कयल केसनि में कादिर बख्शी, जलाल महमूद शाह, सनान कुरैशी ऐं ॿियनि खे नामज़द कयो वियो आहे। बैरिया टाउन आरो धरणे बाद क़ौम परस्त क़यादत ऐं कारकुननि ते दाख़िल थियल केसनि जो अंग वधी 18 ताईं पहुची वियो आहे।